अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भली कार त चऊं। नाज़रीन, ऑडियो लीक्स वारे मामले ते पीटीआई जी वधंदड़ परेशानियूं, लंडन में वधंदड़ सरगर्मियूं, मियां साहब जी कॉन्फ्रेंस, अहम मुक़ररी खां अॻु मुल्क में वधंदड़ सियासी गर्मा गर्मी, कामरान टिसूरी एज़ गवर्नर सिंध, उन समेत जेके ॿियूं मुल्की सियासी मंज़रनामे ते थींदड़ डेवलपमेंट्स आहिनि उनखे ॾियो प्रोग्राम जो मौजू बणाईंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि ज्ञानचंद साहब, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। जो कि प्रोग्राम में अदनान आदिल साहब आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते सीनियर सहाफ़ी आहिनि तजिया निगार आहिनि ऐं डेली सिंधियार जा एडिटर आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि तजिया निगार आहिनि एजाज़ महर साहब। मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि कुझु देरि खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि जमाल सिद्दीकी साहब, उहे पिणु मूंखे फ़ोन लाइन ते जॉइन कंदा जो कि प्रोग्राम जो हिसो हूंदा। अवां सभिनी खे भली कार चवां थी जो कि प्रोग्राम में अवां ॿियनि जी इजाज़त सां एजाज़ साहब अवां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो। अहम मुक़ररी खां अॻु वधंदड़ सियासी सरगर्मी डेवलपमेंट्स अवां जे आॾो आहिनि, कीअं ॾिसो पिया जेके सूरत हाल जीअं जीअं डेवलप थिए पई। सभ खां पहिरियां आगाज़ इन सां कयूं था जेको ऑडियो लीक्स वारे मामले ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अदालत वञण जो ऐलान कियो आहे। इमरान ख़ान साहब ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त क़ौमी सलामती वारे मामले ते थींदड़ ही जेके मामला आहिनि संगीन वार आहिनि ऐं हाणे अदालत असीं वेंदासीं इन मामले ते सभु कुझु साम्हूं अचणु घुरिजे जेको पर्दे जे पोयां आहे। छा चवंदो मां? मां सम्झां थो त अॻु में इमरान ख़ान साहिबु इहो जॾहिं इक़्तिदार में पाण हुयो त उन वक़्तु जेको हुनजो मौक़ुफ़ हुयो उहो बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुयो। उहो चवे पियो उन महिल त एजेंसियूं असांजूं क़ौमी एजेंसियूं आहिनि ऐं उन्हनि खे फ़ोन टेप करणु घुरिजे, इन में को हर्ज कोन्हे को ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं हाणे बिल्कुलु उनजे उलट उन्हनि मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे। ऐं हाणे ॾिसजे त अदालतुनि में जॾहिं इहो मामिलो वञे थो त अदालतूं उनखे कहिड़े तरीक़े सां ट्रीट कनि थियूं। बाक़ी रही ॻाल्हि इहा त ओवरऑल जंहिं तरीक़े सां इहा बि अॼु ख़बर आई आहे साम्हूं त 2 माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि जेके हिते पंजाब सां तालुक़ु आहे उन्हनि जो। हिकिड़ो रावलपिंडी जो आहे ऐं कंहिं तइलीमी इदारे सां वाबस्ता आहे माण्हू। उहो इन्वेस्टिगेशन्स वग़ैरह उहो थींदियूं त उन में ख़बर पवंदी त उनजो वज़ीर आज़म हाउस जे स्टाफ जे कुझु मेंबरनि सां उहो हुयो राब्ते में ऐं हुननि उतां वेही उहो रिकॉर्डिंग वग़ैरह बि कंदा रहिया आहिनि। हाणे ज़ाहिर त इहो एतिरो आसान नाहे, इहो मुमकिन नाहे त कंहिं बि सिक्योरिटी एजेंसी खे तव्हां डाच करे ऐं अहिड़े तरीक़े जी का शइ कयो। त खोड़ सारा सवाल आहिनि पंहिंजी जाइ ते त प्राइवेसी प्राइम मिनिस्टर हाउस जी आख़िर पोइ छा थींदो ऐं जेके बि ॿिया फॉरेन डिग्नेटरीज़ अचनि था ऐं उहे जॾहिं ॻाल्हियूं कनि था या को मामिलो थिए थो त उन जो बि मामिलो जेको आहे उहो हर को आईंदा मुहताज थी वेंदो ऐं कंहिं बि क़िस्म जी शइ न थी सघंदी। त मां सम्झां थो त इहो ख़ुदि सिक्योरिटी एजेंसीज़ जे किरदार ऐं उन ते बि हिकिड़ो सवालिया निशान आहे त आया जेको आहे त इन मसइले जो हल छा थो कढियो वञे। ऐं ठीक है साहब, जीअं अवां फरमायो त जेको मौक़िफ़ आहे सभु ॾिसनि पिया सम्झनि पिया त उन में तमामु घणो फ़र्क़ु आहे। जॾहिं हुकूमत में आहे तॾहिं मौक़िफ़ मुख़्तलिफ़ हो, हाणे ऑपोज़िशन में हूंदे मौक़िफ़ मुख़्तलिफ़ आहे पीटीआई जो। पर मुस्लिम लीग नून बि तनक़ीद कई आहे ऐं मौक़िफ़ इहो ई इख़्तियार कयो आहे त जॾहिं हुकूमत में आहे त हुनजो मौक़िफ़ मुख़्तलिफ़ हूंदो। ख़ुदि मुस्लिम लीग नून जे मौक़िफ़ खे मां कीअं पिया ॾिसो हुन मामले ते जेके बि रद्दमल साम्हूं आयो आहे? मां सम्झां थो त हुननि पंहिंजे हिसाब सां खानापुरी त कई आहे पर सभु पार्टियूं जेके बि आहिनि वॾियूं पार्टियूं जेके इक़्तिदार में रहियूं आहिनि सभिनी खे ख़बर आहे त फ़ोन टेप थींदा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त सदर ज़रदारी साहिबु जॾहिं हुयो त उन वक़्तु प्रणब मुखर्जी को हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उनजे नाले सां फ़ोन करे ऐं ऐवान सदर में धमकियूं ॾिनियूं। त इहे तमाशा को अॼु जी नई ॻाल्हि कोन्हे का, मुंड खां वठी थींदा रहिया आहिनि। ऐं सॼे इन गेम जे पोयां पोइ जॾहिं पेरो खणंदा आहिनि त पोइ वरी चुप थी वेंदा आहिनि। ऐं मुस्लिम लीग नून जो जेको रद्द अमल शुरू में आयो उहो त ठीकु हो पर जंहिं तरीक़े सां इन जी सीरियसनेस जे हवाले सां हुननि खे एक्शन खणणु खपे उहो एक्शन हुननि नाहे खयो। कमेटी बिल्कुलु हुननि ठाही आहे वज़ीरनि ते मुश्तमिल, पर उन कमेटी जी मीटिंग्स वग़ैरह या प्रोग्रेस उहा शेयर न पई कई वञे जेकॾहिं का थी आहे प्रोग्रेस। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो अनरिटन क़िस्म जो रूल आहे त बाबा ठीकु आहे सिविलियन गवर्नमेंट जेके आहिनि उन्हनि जी मॉनिटरिंग सिक्योरिटी एजेंसीज़ कंदियूं रहंदियूं आहिनि ऐं वधीक जॾहिं ॻाल्हि ॻिची में पवंदी आहे त पोइ हर को चुप करे वेंदो आहे।
तो इमरान ख़ान साहब जेका ॻाल्हि कई आहे त हाणे उहो अदालती फोरम तां उनजो छा थो जवाबु मिले, इहो हिकिड़ो नओं एडिशन हूंदो त हिन मामले ते जेको आहे। छो त अॻु में तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं एहतसाब कोर्ट जो जज हुयो, उन जे फोन टैप थी हुई त उन में खोड़ जज, सुप्रीम कोर्ट जो सिटिंग जज बि जेको आहे त उन्हनि खे बि हटायो वियो। त हाणे ॾिसजे त छा इन में केरु मुलविस आहे ऐं उहो उनखे वाकई का सज़ा बि मिले थी, या हिकिड़ी इहा बि माज़ी जी हिकिड़ी फ्यूटाइल एक्सरसाइज ई रहे थी। सही, ठीक है। जैसा पॉइंट टेकन। ज्ञानचंद साहब, अवां छा चवंदो जेका जैसा ॻाल्हि कई त मुस्लिम लीग नून समेत जेके हुकूमती इत्तेहाद में शामिल वॾियूं पार्टियूं शुरू में बिल्कुलु रद्द अमल साम्हूं आयो, पर जहिड़े रीत ऐं जेतिरो अहम ऐं हसास ही मैटर आहे उहा सीरियसनेस नज़र कोन पई अचे। ऐं हुन सां गॾोगॾु इन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो जेका अदालत में वञण जी ॻाल्हि कई आहे PTI चेयरमैन जिन मामले ते, छा चवंदो भाउ ज्ञानचंद साहब जी? जो अदालत वञण त उन्हनि जो अदालत वञण उन्हनि जो हक़ आहे, हू कंहिं बि टाइम ते अदालत वञी सघनि था, पर उन्हनि जो पंहिंजो जेको आहे रिकॉर्ड उहो ठीकु कोन्हे रहियो। पर इहा अफ़सोसनाक सूरत हाल आहे त तव्हांजा फोन टैप कया वञनि, तव्हांजी प्राइवेसी जेका आहे मुकमल ख़तम थी वञे ऐं तव्हां गैर ज़रूरी फोन टैप कया वञनि, जिते एजेंसीज़ के मुल्की सलामती जे इशूज़ ते ॿिनि क़िस्म जा किथे मामलात या के शकी माण्हू आहिनि, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर जिते जजिस जा फोन टैप थिया वञनि, असांजे पॉलिटिकल माण्हुनि जा फोन टैप थिया वञनि, प्राइम मिनिस्टर हाउस जे अंदरि जीदड़ आम गपशप जेका आहे उहा बि टैप थिए, उहा लीक थिए, त इहा यकीनन हिकिड़े सोचण जो मरहलो। पर जे सोसाइटी में असीं रहूं था, छा कजे? तव्हां ॾिसंदो त मुख़्तलिफ़ जजिस खे हिदायतूं मिलंदियूं रहियूं, उहे जॾहिं उन्हनि जा जॾहिं टैप्स मिलिया आहिनि त माण्हुनि खे रिलीफ मिलियो आहे या उनजी ख़बर पई आहे त कहिड़नि माण्हुनि खे कंहिं हिदायतूं ॾिनियूं। सो हिकिड़ो मुसलसिल हलंदो रहियो आहे, हिकिड़ो तसलसल आहे जंहिंमें असांजी रियासत जा इहे कमज़ोरियूं आहिनि, बल्कि असांजी रियासत ते इहे हिकिड़ा दाग आहिनि जेके हाणे धोअण खपजनि। हाणे हिन काफ़ी अॻिते वधी चुका आहियूं, डेमोक्रेसी लड़खड़ाईंदी सही, पर पंहिंजे ट्रैक ते अची चुकी आहे, अॻिते वधण वञूं पिया। त असांखे बि के मयार मुक़ररु करणु खपनि, का संजीदगी तयारु करणु खपे, कंहिं क़िस्म जी का सुठाई पैदा करणु खपिजे ऐं असां हिक ॿिए जा रिकॉर्डिंग्स खे छॾे असां किन हक़ीक़ी माननि ते पंहिंजे शहरी माण्हुनि खे पंहिंजी शहरी आज़ादियूं, उन्हनि जी पंहिंजी प्राइवेसी ऐं उहे ॾियूं। सो PTI वारा उन्हनि खे त रोज़ को न को तमाशो खपंदो आहे, त उहो कंदा रहंदा आहिनि। पंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि हूंदी आहे त उहा जाइज़ हूंदी आहे, ऐं जेकॾहिं सदन किथे नुक़सानु पवंदो आहे या पाण फासी था पवनि त उन्हनि खे उहो गैर क़ानूनी, गैर अख़लाक़ी, गैर हिकिड़ो संजीदा क़िस्म जो लॻंदो आहे अमल। सो PTI वारा जेकॾहिं वञनि था अदालतनि में, त अदालतूं बि उहे बि असांजी सोसाइटी जी नुमाइंदगी कनि थियूं। सो अला करे उन्हनि मां का सुठी गाइडेंस मिले। ठीक ज्ञानचंद साहब, अवां अहम ॻाल्हि कई त जेके हीअ दाग आहिनि उन्हनि दागनि खे हाणे इट्स हाई टाइम त इन दागनि खे हाणे धोइणो पवंदो, ख़तमु करिणो पवंदो। उन में हुकूमत जो छा किरदारु हूंदो? जेका अदालत वारी ॻाल्हि आहे, अव्हां चओ त असां सिर्फ़ु उमेद रखी सघूं था सुठे थियण जी उतां, पर अव्हां सम्झो पिया थी मामिलो जॾहिं अदालत में वञे पियो त उतां ज़ाहिर आहे नयूं शयूं साम्हूं ईंदियूं, मामिलो अञा खुलंदो, अॻियां वेंदो, त पोइ उते ई सॼो सिलसिलो थी सघे थो। ऐं हुकूमत जो ओवरऑल छा किरदारु हूंदो? अव्हां बि शामिल आहियो हुकूमत इत्तेहाद में। हुकूमत खे जेकॾहिं अदालत कंहिं बि क़िस्म जी इंफॉर्मेशन घुरे थी त हुकूमत खे उहा इंफॉर्मेशन ॾियणी पवंदी। बुनियादी सुवाल इहो आहे त इहो टैप केरु करे सघे थो ऐं केरु करे पियो? उन्हनि ताईं अदालतनि जा बि हथ पहुचनि था, कोन था पहुचनि? असां जेके मिसिंग पर्सन्स जे मामलनि ते तव्हां ॾिसी वेठा आहियो त किथे किथे अदालतनि जा बि पर सड़न लॻनि था। सो हिन सूरत हाल में बि जेकॾहिं अदालतनि जे अख़्तियार खे मञियो वञे ऐं कुझु हक़ीक़तनि खे तस्लीम कयो वञे त असांजूं कहिड़ियूं रेड लाइन्स आहिनि, असां केतिरी लिमिट्स ताईं वञी सघूं था, त मामिलो अॻिते वधी सघे थो। न त इहा ई सूरत हाल बीहंदी त असां कंहिं नतीजे ते पहुचण खां सवाइ को न को यू टर्न ॾेई मामिलो जेको सो ख़ामोश थी वेंदो ऐं अॻिते को वधी सघंदो। अञा त इमरान ख़ान इहो ऐलान कयो आहे, ॾिसजे त हू अॻिते हली इन्हनि ते अमल बि करे थो या नथो करे।
छाकाणि त ही बग़ैर सोचण सम्झण जे ऐलान करे छॾींदा आहिनि, पोइ किथां न किथां जे ख़बर पवंदी आहे त इते हथ विझण एतिरो सवलो कोन्हे ऐं असां इन में को खड़तेल बि कोन था कढी सघूं त ही चुप थी वेंदा। सो ओवरऑल लम्हाए फ़िक्रिया आहे त इन क़िस्म जूं ऑडियो लीक्स जेके माण्हुनि जूं आम कचहरियुनि में थियनि थियूं, ख़ासि तौर ते जेका प्राइम मिनिस्टर हाउस जे हवाले सां ॻाल्हि आई आहे, या के अहम उहिदनि ते वेठल असांजा लीडरान आहिनि, असांजी जुडिशरी आहे, या ॿिया के ब्यूरोक्रेसी जा या अमलदार आहिनि, उन्हनि जूं के टेलीफोन ते पोइ त सिलसिलो तव्हांजे मुलाक़ातनि जो खां सवाइ कमु हली कोन सघंदो। का ॻाल्हि कंहिंखे किथे पहुचाइणी आहे या उनमें किथे का डिस्कशन ई करणी आहे, कंहिं डिस्कशन में तव्हां हर शइ जा मुख़्तलिफ़ पासा उन्हनि खे ज़ेर गौर आणींदा आहियूं, उन्हनि खे डिस्कस कंदा आहियो, उन डिस्कशन जा पॉजिटिव नेगेटिव इम्पैक्ट्स बि आहिनि, उहे समूरा टैप थी वञनि ऐं लीक थियणु शुरू थियनि त मुंहिंजे ख़्याल में त पाण आम लाइफ में भला केतिरियूं ग़लतियूं कंदा आहियूं ऐं उन्हनि ते जे मुख़्तलिफ़ पासनि ते डिस्कस कंदे आहियूं। पॉइंट अचो त स्टॉप लॻणु ॾाढो ज़रूरी आहे। मूंखे जमाल सिद्दीकी भी प्रोग्राम में ज्वाइन किया है, उन सां गॾोगॾु अदनान आदिल साहब भी मुझसे गॾनि। अदनान साहब, आपकी तरफ आती हूँ कि ये आपने सुना, ज्ञानचंद साहब को भी आपने सुना, एजाज महर साहब को भी सुना, आप क्या देखते हैं? सारी डेवलपमेंट्स, रद्द अमल, ऐलानात हमारे सामने हैं, कहाँ जाते हुए मामला आप देख रहे हैं? आप ये देखिए, आपने तो मामला छेड़ा ये ऑडियो लीक्स का, और इमरान खान जो हैं वो जाना चाहते हैं कोर्ट में, वो जाएं, लेकिन हमारी हिस्ट्री ये है कि आला अदलिया जो है ऐसे मामलात को नहीं छेड़ती जिससे इस्टेब्लिशमेंट जो है वो उसके ऊपर आंच आए। आपने देखा कि 4 मरतबा यहाँ पर फ़ौज ने हुकूमत संभाली, आइन को मुअत्तल किया, मनसूख किया, उसमें तरमीम की इजाज़त दी, सबको जायज़ करार दिया आला अदलिया ने। हमारी आला अदलिया ने जो केस था असगर खान का, उसको दबाए रखा बहुत अरसे तक। असद दुरानी ने हल्फिया बयान दिया कि मैंने पैसे बांटे थे पीपल्स पार्टी के खिलाफ, उस मामले को कोल्ड स्टोरेज में डाले रखा, और जब वो बिल्कुल गैर मौसर हो गया उसको निपटा शिपटा दिया। तो आला अदलिया कभी किसी ऐसी फिसलन वाली जगह पे पाँव रखती नहीं है। इसी तरह साइफर का मामला है जो अमेरिका से हमारे सफ़ीर ने मुरासला भेजा था, उसमें भी मामलात ऐसे ही हैं, तो इसलिए उसको सुप्रीम कोर्ट ने जो है उसकी समाअत ही नहीं की। तो मुझे तो कोई तवक्को नहीं है कि आला अदलिया जो है इस मामले को टेकअप करेगी और कोई थॉरो इंक्वायरी होगी, क्योंकि यहाँ पर आप देखिए कि जो वज़ीर आज़म हाउस की जो इंटेलिजेंस, काउंटर इंटेलिजेंस है, उसकी जिम्मेदारी इंटेलिजेंस ब्यूरो IB पे होती है। वो दिन में कई बार वहाँ पर इक़दामात करने की पाबंद है कि उसकी जासूसी ना हो, लेकिन इसके बावजूद वहाँ पे जासूसी हो गई तो ये उनका फेलियर है, गफलत है, ये उनकी मिली भगत है। और इसमें कौन इन्वॉल्व था, इससे तो रियासती इदारे जो हैं वो फंस जाएंगे। तो मुझे नहीं लगता है कि आला अदलिया जो है इस मामले में कोई बड़ा कदम उठाएगी। तमाम पाकिस्तान की रियासत जो है पर जो कमेटियां तश्कील दी गई, आप समझते हैं कि वो कोई हल निकाल पाएंगी या ये खेल जारी रहेगा? अदनान साहब, आप समझते हैं कि आला अदलिया से, आपने भी कहा कि कुछ खास नज़र नहीं आता कि वहाँ से कोई ब्रेक थ्रू हो, लेकिन जो हुकूमती सतह पर जो कमेटियां तश्कील दी गई हैं इस मामले की तहकीक के लिए, आप समझते हैं कि वो कोई हल निकाल पाएंगी या ये ऑडियो वीडियो लीक्स वाला खेल अभी जारी रहेगा? देखिए, मेरा इत्तला तो ये है कि ऑडियोज़ का जो सीजन था वो मुकम्मल हो गया, वीडियोज़ आने वाली। ठीक, अब कुछ ऐसी वीडियोज़ लाने की तैयारियां हो रही हैं जिससे इमरान खान की ज़ाती ज़िंदगी को उछाला जाएगा। लेकिन मसला ये है कि ऑडियो से कोई इमरान खान की पॉपुलैरिटी पे कम से कम पंजाब और खैबर पख्तूनख्वा में तो कोई फ़र्क नहीं पड़ा। जब से तहरीक अदम एतमाद आई थी उनकी पॉपुलैरिटी ऊपर जा रही थी, और हमने ये देखा है कि जब कोई सियासी लीडर जो है उसके हक़ में लहर चल रही हो तो जो भी स्कैंडल आता है वो कोई उसके ऊपर असरअंदाज नहीं होता है। तो बहरहाल ये अब वीडियो लाने की तैयारी कर रहे हैं। असल मसला इस वक्त जो है वो ऑडियो वीडियोज़ का नहीं है, बल्कि वो आर्मी चीफ के तकर्रुर का है। 29 नवंबर को मौजूदा आर्मी चीफ जनरल कमर बाजवा रिटायर हो जाएंगे। उसके बाद किसको आर्मी चीफ जो है मुकर्रर करना है, इसके ऊपर गोटी फंसी हुई है, और कुछ इख्तलाफात जो हैं वो नून लीग के अंदर भी हैं, कुछ और भी इदारों के साथ भी उनके इख्तलाफात चल रहे हैं। क्योंकि एक जनरल साहब लेफ्टिनेंट जनरल हैं जो 27 नवंबर को रिटायर हो रहे हैं। आम तौर से ये समझा जाता है कि नवाज शरीफ उनको आर्मी चीफ नया मुकर्रर करना चाहते हैं, लेकिन वो तो 2 दिन पहले रिटायर हो रहे हैं। और जो रूल्स हैं वो ये हैं कि जो आदमी रिटायर हो जाए और उसको एक्सटेंशन दी जाए तो वो जनरल बनने के लिए अहल नहीं रहता, वो उसे आप आर्मी चीफ नहीं लगा सकते। तो ये जो 2 दिन का गैप है
इसको कैसे पूरा किया जाए, इसके ऊपर जो है वो इस वक्त हुकूमत जो है फोकस किए हुए है। और जो इस वक्त कशमकश चल रही है वो इस बात पर है कि किसे आर्मी चीफ मुकर्रर करना है। उसी के लिए हर तरह की ब्लैकमेलिंग हो रही है, हर तरह के जो हमें मज़ाहिर नज़र आ रहे हैं बज़ाहिर सियासत में, उसके तह में जो मामला है वो ये। ठीक ठीक, आप समझते हैं कि जो अहम मुकर्ररी होनी है उससे पहले ये जो सियासी गर्मा गर्मी है सारी कड़ियाँ उससे मिलती हैं। ठीक, जमाल सिद्दीकी भी हमारे साथ मौजूद हैं। जमाल साहब, अवां छा मौक़िफ़ ॾींदो उन खां अॻु ऑडियो लीक्स वारे मामले ते जेको अदालत वञण जो ख़ान साहब जो ऐलान साम्हूं आयो आहे उन ते ॻाल्हि पे हली, ऐं इहो अॼु मरियम नवाज़ साहिब बि तनक़ीद कई आहे, ॼाणायो आहे त जॾहिं अव्हां जी पाण हुकूमत में हुयो त इन मामलनि ते अव्हां जो रद्दमल ऐं मौक़िफ़ ॿई ॾाढा मुख़्तलिफ़ हूंदा, ऐं अॼु अपोज़िशन में हूंदे मौक़िफ़ ऐं रद्दमल मुख़्तलिफ़ आहे, छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया नाजिया। नाजिया, मां अदनान साहब जी ॻाल्हि सां बिल्कुलु इत्तेफ़ाक़ कंदुमि त हीउ जेको ऑडियो लीक्स वारो मामिलो आहे ही करंट हुकूमत जी नेग्लिजेंस आहे, ही असांजे इदारनि जी नेग्लिजेंस आहे, ऐं इदारनि जी इस्टेब्लिशमेंट जी नेग्लिजेंस जॾहिं हूंदी आहे त शायदि पोइ उन मामले में कोर्ट एॾो सख़्तु स्टैंड बि न वठंदी आहे। हालांकि इन मामले ते असांजी मौजूद अदालतनि खे सख़्त खां सख़्तु स्टेप खणणु खपनि कि मुल्क जी रुसवाई थिए थी, असांजे दुश्मन ममालिक में असांजी गवर्नमेंट जे हाउसिस जा अंदर जा राज ॿाहिरि निकिरनि था। इहो त तमामु इम्पोर्टेंट मामिलो आहे। इन ते मां सम्झां थो त ख़ान साहब जेको कोर्ट में वञण जी ॻाल्हि कई आहे बिल्कुलु सही कई आहे। हिन महिल जेको बि इंसाफ़ मिले थो हिन मौजूदा पॉलिटिकल निज़ाम में, अगरि कोर्ट के मामले खे ॾिसे थी, ऐं हीउ अहिड़ो संगीन मामिलो आहे कि अगरि पाकिस्तान जी अदालतूं हिन मामले खे न ॾिसंदियूं, हिन खे इग्नोर कंदियूं सिर्फ़ु इन करे त हिन में नेग्लिजेंस एस्टेब्लिशमेंट जी आहे या इदारनि जी आहे या गवर्नमेंट जी आहे, त पोइ त मां सम्झां थो त पाकिस्तान में को कानून जो रास्तो बचंदो ई कोन। इन महिल जेकी नालाइकी इन मौजूदा हुकूमत जी आहे, ही इन खां पहिरें बि हुकूमतनि में हिकु ॿ ॻाल्हियूं केॾे किथे ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं, पर हाणे तो थोक जे हिसाब सां होलसेल में ॻाल्हियूं कचहरियूं सभु ॿाहिरि निकिरी आयूं आहिनि। त मां सम्झां थो त हीअ जेका मौजूदा गवर्नमेंट आहे उहो हिन ॻाल्हि जी ज़िम्मेदार आहे। इन हुकूमत जे अंदरि अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेको रियासत हलाइण जे बजाए मुखालिफ़िन जी ॻाल्हि ॿाहिरि कढण में, मुखालिफ़िन खे डिक्रेडिट करण जे लाइ कहिड़े बि नैश ते पहुचण जी कामयाब थींदा आहिनि। पोइ उनजी कोशिशि इहा हूंदी आहे त हुकूमत वञी धूड़ पाए, मुल्क जी सलामती बि किथे जिथे वञे, पर असां पंहिंजे मुखालिफ़िन खे डिग्रेड लेट डाउन कीअं करे सघूं था। असल टारगेट इहो थो हले जेको बार बार असां चवंदा रहंदा आहियूं त मरियम नवाज़ साहिबा जे हेठि प्राइम मिनिस्टर हाउस में हिकिड़ो प्राइवेट मीडिया सेल हलंदो आहे। उहो माज़ी जी ॻाल्हि अॼु साबित थी वई कि हुननि खे सिर्फ़ु इमरान ख़ान खे लेट डाउन करणो आहे, त हुननि इन ॻाल्हि जो बि ख़्यालु कोन कयो त ही प्राइम मिनिस्टर हाउस जा सीक्रेट्स आहिनि, ही सरकार जी अमानत आहे, सरकारी इदारा हिन खे ॿुधी सघनि था, ऐं उहो ॿुधी बि इन करे सघनि था त उहो सिर्फ़ु इन ॻाल्हियुनि में उहे ॻाल्हियूं कढी सघनि त जंहिंमें को रियासत जे ख़िलाफ़ ॻाल्हि न हुजे, स्टेट खे नुक़सानु न हुजे, सिर्फ़ु इन के पर्पज़ जे लाइ इहे रिकॉर्डिंग थींदियूं आहिनि। पर हिते त मज़ाक लॻी वियो आहे मुल्क जो। असांजी प्राइम मिनिस्टर हाउस जी ॻाल्हियूं इंडिया बि ॿुधे थो, असांजे प्राइम मिनिस्टर हाउस जी ॻाल्हियूं इज़राइल बि ॿुधे पियो, अमेरिका बि ॿुधे पियो, सॼो जहान थो ॿुधे। अने हिकिड़ो माण्हू आम माण्हू सॼे जहान थो चए मां सुभाणे हीअं करे छॾंदुमि, परीहं हीअं करे छॾंदुमि, जुमे ते हीअं कंदुमि, अचर ते हीअं कंदुमि। नाजिया, मगर असां केतिरे ख़ौफ़नाक सूरत-हाल ते बीठा आहियूं। थोरी देरि जी असां ॻाल्हि खे सोचियो। ठीक, ऐं इहा सूरत-हाल अञा वधीक ख़ौफ़नाक थियण वञे पई ईंदड़ ॾींहंनि में। जीअं अदनान साहब बि ॻाल्हि कनि पिया त हाणे वीडियो लीक्स वारो मामिलो आहे, इहा ई ॻणती हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन खे बि आहे, ऐं मां सम्झो पिया त ईंदड़ ॾींहं में जंहिं ख़ौफ़नाक सूरत-हाल जो मां ज़िक्र कयो पिया उहा वधीक ख़ौफ़नाक थियण वञे पई, ख़ासि करे PTI जे लाइ। नाजिया ॾिसो, पोइ 2 ॾींहंनि खां राना सनाउल्लाह जी वॉइस में शहबाज शरीफ़ जे लाइ जेकी गुफ्तगू अची रही आहे उहा तव्हां ॿुधी हूंदी। इन ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त राना सनाउल्लाह शहबाज शरीफ़ खे गारियूं ॾींदो, हुनखे बुरो भलो चवंदो, त केतिरी ख़ूबसूरती सां गुफ्तगू खे एडिट करे हुनखे जोड़े चतियूं हणे हुनखे हिकिड़ी गुफ्तगू ठाही वेंदी आहे। अहिड़ो ई कमु ही वीडियो लीक्स बि कंदा, त कुझु शयुनि खे कीअं जोड़दा, कीअं हिन में एक्सपर्टीज़ इस्तेमालु कंदा। बेसिक मक़सदु अगरि असां एतिरा किरी चुका आहियूं सियासत में कि पंहिंजे मुखालिफ़िन जी ऑडियो या हुनजी किरदार कशी जे लाइ हुनजी वीडियो या ॿी का घटिया शइ अगरि असां इस्तेमालु कंदासीं त असांजो जेको मॉरल आहे उहो त तमामु पस्ती में हली वियो न। इन जो मतिलबु आहे असां न त रियासत जो थो सोचूं, न असां हुकूमत जो थो सोचूं,
न असां पाकिस्तान जी मुल्क जी सलामती जो सोचूं पिया, असां सिर्फ़ु हिक ॿिए खे किराइण जे लाइ डिग्रेड करण जो था सोचूं। इहो त पोइ हिन जो मतिलबु आहे पाकिस्तान खां असां दुश्मनी था कयूं, हिक ॿिए सां दुश्मनी न आहे, हीअ मुल्क सां दुश्मनी आहे। असां पंहिंजे ठीक, मुल्क पर खे जमाल साहब अफ़सोस सां इहो सिलसिलो रिपीट थिए थो जॾहिं हुकूमतनि में अवां हुजो था या हू हुजनि था त मौक़िफ़ ऐं रद्दमल मुख़्तलिफ़ हुजनि था, वरी ऑपोजिशन में हूंदे इहे उसूली मौक़िफ़ लाइ केॾांहुं था हलिया वञनि, असीं बि हुनजी ॻोल्हा में रहूं था। अवां जो जी असां त कॾहिं बि के पंहिंजे मुखालिफ़िन जे लाइ एतिरे क़दर लेवल ते असां वेही कोन आहियूं। ॾिसो मरियम नवाज़ असांजी मुखालिफ़ आहे, हिकिड़ी ख़ातून आहे, इमरान ख़ान खे सॼो ॾींहुं बुरो भलो चवंदी आहे, पर असां ख़ुदा न ख़ास्ता असांजी तरफ़ां कोई अहिड़ी शइ साबित थिए त जेको असां मरियम नवाज़ साहिबा जी किरदार कशी जे लाइ हुनखे ॿी ख़ातून हुनखे लेट डाउन करण जे लाइ पोइ असांजी गवर्नमेंट जे 3.5 सालनि में कोई अहिड़ो क़दम कयो हुजे न। पर मरियम नवाज़ साहिबा तो डिक्लेयर्ड मीडिया सां हलाईंदी आहे, हुन वटि त ही सभु एक्सपर्टीज़ आहिनि। ही अॼु खां न पोइ 10 सालनि खां शेख रशीद चवंदो रहियो आहे, असां वटि अॼु आयो आहे शेख रशीद, हू चवंदो रहियो आहे त ही त एक्सपर्ट आहिनि माण्हुनि जी वीडियो ठाहिण जा, माण्हुनि जी फेक वीडियो ऐं माण्हुनि जी डीप फेक वीडियो ठाहिण जा एक्सपर्ट आहिनि। अगरि ही मां सिर्फ़ु इहो चवण थो चाहियां कि बहसियत सियासतदान असांजी लड़ाई सिर्फ़ु इक़्तिदार जी अगरि आहे, इमरान ख़ान खे अचणो न आहे ॾियणो इक़्तिदार में, असां इक़्तिदार कंदासीं, असां हुकूमत संभालंदासीं, उनजो इहो तरीक़ो न आहे, उनजो तरीक़ो ग्राउंड आहे। त मैदान में वञो, हुते रांदि खेॾियो, जेको खटंदो इक़्तिदार खणंदो, पर एतिरी पस्ती में अगरि हली वञे सियासत तो पोइ ये तो पाकिस्तान जे लाइ वॾो अलमियो आहे। ठीक जमाल साहब, पॉइंट अचो पंहिंजो लाइन ते ई रहिजो। एजाज साहब, किथे वेंदे इहो मामिलो ॾिसो पिया अवां ऐं ख़ौफ़नाक सूरत हाल जमाल सिद्दीक़ी साहब चवनि पिया त हिन वक़्तु आहे, असीं कॾहिं पंहिंजे मुखालिफ़नि जे लाइ इन लेवल ताईं न विया आहियूं, छा चवंदो? मां सम्झां थो त अदनान आदिल साहब जेको आहे तव्हांखे क्लियर करे ॾिनी ॻाल्हि त इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ जुडिशरी हुजे या सियासतदान हुजनि, उन्हनि जूं हिकिड़ियूं हदूं पंहिंजूं मुक़ररु थियल आहिनि ऐं उहे पंहिंजूं रेड लाइन क्रॉस न कंदा आहिनि। त इमरान ख़ान जेको हाणे वञे थो को सुप्रीम में, उहो बि कहिड़े कम जे लाइ थो वञे, उहो थो चवे त जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जेको आहे उहो अदालत ठाहे, अदालत कमेटी ठाहे छॾींदी, उहा भई कमु कंदी। अलाए सालनि खां पोइ पियो मामिलो जेको आहे ईअं डॉल्ड्रम्स में पियो हूंदो, थींदो कुझु ई कोन, ऐं इहो मामिलो बसि चुप थी वेंदो। ऐं टाइम जीअं पाकिस्तान में थींदो आहे, कोई बि वाक़ियो थियो, हेॾा वॾा सान्या थिया, आर्मी पब्लिक स्कूल ते अटैक थियो, ॿारड़ा मासूम मरी विया, त छा थियो हुनजो? पर जीअं जीअं टाइम थोरो गुज़रे थो, उन खां पोइ असांजा बि ज़हन मटिजी था वञनि ऐं असांजो हाफ़्ज़ो बि कमज़ोर थींदो थो वञे, ऐं पोइ उन्हनि शयुनि खे असीं डिस्कस नथा कयूं। त इहो प्रॉब्लम आहे जेसिताईं की हिन मुल्क जी जीअं बकौल एतज़ाज़ अहसन जे, मां नथो चवां एतज़ाज़ अहसन जा वर्ड आहिनि, त ही मुल्क जेको आहे उहो पब्लिक वेलफेयर स्टेट न पर सिक्योरिटी वेलफेयर स्टेट बणिजी वियो आहे। त उन में सिक्योरिटी एजेंसीज़ जो अमल दख़ल हर जाइ ते वधी वियो आहे ऐं इहो महसूस बि कयो थो वञे, ऐं इहे शयूं जेको आहे त चयूं बि वञनि थियूं, पर हिकिड़ी हद खां वधीक तव्हां कुझु नथा चई सघो, ऐं चवंदो त पोइ वरी माण्हू लापता हूंदो। बिल्कुलु सही आहे, उन सां गॾोगॾु सिचुएशन में मूंखे कुझु नथो लॻे त का हिन में का डेवलपमेंट थींदी। ठीक ऐं जैसा उन सां गॾोगॾु अदनान आदिल साहब पंहिंजे तज़िये में इहा बि ॻाल्हि कई, ऐं ज़ाहिर आहे असीं सभु विटनेस बि कयूं था त अहम मुक़ररी खां अॻु सियासी गर्मा गर्मी वधे पई, ऐं जेके बि डेवलपमेंट्स थियनि पियूं जो को न को सिधो या अणसिधो लिंक मौजूदु रहे थो। पर अवां सम्झो था लॉन्ग मार्च जी ॻाल्हियूं बि थियनि पियूं, ऐं इहो बि ॼाणाए पियो वञे त ही को बि रोके न सघंदो, इहे मामला बि थियनि पिया, त ही जेका घटि थींदड़ स्पेस आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ, ऐं तजिया निगारनि जो इहो बि ख़्यालु आहे त उन स्पेस खे, उन सपोर्ट खे बहाल करण जी हिकिड़ी कोशिश थिए पई लॉन्ग मार्च जी सूरत में। पर अवां न पिया सम्झो त ही हाणे जेको सूरत हाल आहे, वक़्तु हाणे बचियो कोन्हे, छाकाणि त टाइम बि घटि बचियो आहे, ऐं बार बार इहो वाज़े बि कयो आहे, चीफ ऑफ आर्मी साहब ख़ुदि बि वाज़े करे चुका आहिनि त हाणे ही थियणो आहे, अहम मुक़ररी पंहिंजे टाइम ते ई थिए पई। तव्हां सम्झो पिया त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वटि हाणे उहो टाइम कोन बचियो आहे? मां सम्झां थो त पहिरीं ॻाल्हि त ॾिसो, इहो तव्हां जेकॾहिं इस्कंदर मिर्ज़ा खां वठी हिकिड़ी हिस्ट्री खणो त अयूब ख़ान खे जनरल ठाहियो पंहिंजो इस्कंदर मिर्ज़ा, ऐं इस्कंदर मिर्ज़ा जेको आहे त उनखे हटायो उन जेको आहे त उन ई हमरा। त अहिड़े ई तरीक़े सां तव्हां जेके बि चए थो न त को हीउ मुंहिंजो माण्हू आहे,
सभ खां पहिरीं त इहो जंहिंजे बारे में इहो चयो वेंदो आहे त हीउ मुंहिंजो माण्हू आहे, उन ई उनजा खंधो खयो। ज़ाहिर की तव्हां इलाही हेठां वारी पोज़ीशन में खणी आयो भुट्टो साहिब जो कहिड़ो असरु थियो, ऐं नवाज़ शरीफ़ जेको आहे एतिरा आर्मी चीफ मुक़ररु कया, उन सां छा थियो? त मक़सदु चवण जो त उन में इहो हिन में सियासी जमातुनि खे इन ॻाल्हि में पवण ई न घुरिजे, इनखे हेॾी इम्पोर्टेंस ॾियणी न घुरिजे। उसूली तौर ते त ॾिठो वञे त 22 ग्रेड जो हिकिड़ो अफ़सर आहे, ठीकु आहे, उहो इदारे जो सरबराह आहे, उनजी पंहिंजी जेका हिकिड़ो तरीक़ेकार आहे, रूल्स मुताबिक़ उनखे उहा शइ थियणु घुरिजे, ऐं उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए। त इनखे पब्लिक हिकिड़ी हाइप क्रिएट कई वई, ऐं इमरान ख़ान साहिबु जेको आहे इन मामले में इलाही इनखे हाई पिच ते वठी वियो आहे। त ॻाल्हि इहा आहे त न जेको नवाज़ शरीफ़ या शहबाज़ शरीफ़ माण्हू लॻाईंदो उहो को उनजे चवण ते हलंदो, उनखे पंहिंजे इदारे जे इंट्रस्ट खे सर्व करिणो आहे, न ई वरी को इमरान ख़ान जेको लॻाईंदो त उहो को इमरान ख़ान जे हुकूमत ते हलंदो। त इहे सभु शयूं हिननि खे पंहिंजूं लिमिटेशन्स ॾिसणु घुरिजनि, ऐं इन मामले खे एतिरो वधाइण ई न घुरिजे आहे, ऐं बाक़ी शयूं आहिनि उहे पंहिंजे वक़्त ते सभु शयूं थी वञनि। ठीक एजाज साहब। ज्ञानचंद साहब छा इन ते कमेंट कंदो? एजाज साहब पंहिंजो तर्जुमो ॾिनो आहे समूरी सूरतहाल ते, लिमिटेशन्स जो बि ज़िक्र कयो आहे त कीअं सियासतदान ख़ुदि हिकिड़ी हाइप बि क्रिएट कनि था ॿियनि मामलनि ते बि, छा चवंदो इन ते? ऐं गॾो गॾु इन ते बि कमेंट कजो जेका ॻाल्हि हाणे अचे पई त हीउ जेको मामिलो वञे पियो अॻियां, लॉन्ग मार्च वारे मामले ते उहो ॻाल्हि कनि पिया त इनखे कोई रोके कोन सघंदो, ऐं हाणे तमामु जल्द उहो घटि वक़्तु बचो आहे, असीं उहो कंदासीं, ऐं अदनान साहब जो तजुर्बे बि मां ॿुधो, छा कमेंट कंदो? ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में त यकीनन हाइप क्रिएट करणु न खपे, ऐं हाइप क्रिएट करण जो ऐं हिनखे एतिरो पोलिटिसाइज़ करण मां उन पोस्ट जेका मुक़ररी आहे उनजी अहमियत बि ज़ाहिर थिए थी, छाकाणि त उन मुक़ररी जे पुठियां सभु थियनि था, ऐं उन्हनि जी इन्वॉल्वमेंट जेका पॉलिटिक्स में ॿियनि अफेयर्स में जेका इन्वॉल्वमेंट आहे उनखे ज़ाहिर करे थी त माण्हुनि जा इंट्रस्ट जेके आहिनि। इमरान ख़ान त ख़ासि तौर ते बेनिफिशरी आहे कंहिंजो न कंहिंजो, उन करे हू चाहे थो त हुनजी पसंदि जी का शख़्सियत अची वञे, या उनजे अंदरि बि इदारनि जे अंदरां बि जेकॾहिं को पोस्टिंग जे लाइ इंट्रस्टेड आहे त उनजा के कॉन्टेक्ट्स किथे कमु कंदा हूंदा आहिनि ऐं डिस्टर्बेंस पैदा कई हूंदी आहे। पर यकीनन ही हिकिड़े ऑफिसर जी पोस्टिंग आहे, उनजो हिकिड़ो तरीक़ेकार तय थियल आहे, उन तरीक़े कार तहत थियणु खपजे। इन ते कंहिं पॉलिटिकल लीडर खे कंहिं लॉन्ग मार्च करण जी ज़रूरत कोन्हे, कंहिं वॾे स्टेटमेंट्स ॾियण जी ज़रूरत कोन्हे को, हिकिड़े इदारे जे तरफ़ां रिकमेंडेशन्स ईंदियूं ऐं मुल्क जो वज़ीर आज़म जेको आहे उन्हनि मां कंहिं न कंहिंखे डिस्कस करे यकीनन कंहिंखे मुक़ररु कंदो। ऐं हिकिड़ी अहम पोस्टिंग आहे जेका आर्मी चीफ जी आहे। असां जिन हालात में गुज़रूं पिया, जंहिं दहशतगर्दी मां गुज़रूं पिया, असांजा जेके पड़ोसियुनि सां तालुकात आहिनि ऐं दुश्मनियूं आहिनि, उन पस मंज़र में यकीनन इहे जेके इन लेफ्टिनेंट जनरल जी पोस्ट ते पिया अचनि था उहे सभु अहल आहिनि, पर उन्हनि मां जा कंहिंखे पिक चूज़ करण जो जेकॾहिं इख़्तियार आहे त वज़ीर आज़म खे आहे, उहो उन ते डिस्कस करण जी का बि ज़रूरत कोन्हे। पर जेकॾहिं इमरान ख़ान मार्च करणु चाहे थो त इमरान ख़ान मार्च ईअं कोन थो करे सघे, छाकाणि त जेसिताईं हुनखे का आशीर्वाद हासिल न हुजे। आशीर्वाद हासिल न हूंदी त हिकिड़ो ई जेकॾहिं जथो अची साम्हूं बीह रहियो त हीउ उतां हिली बि कोन थो सघे। इमरान ख़ान त रिकॉर्ड थो रखे त पुलिस जे पोयां वञे थी त 8 फुट जी दीवार छलाके भॼण जो रिकॉर्ड थो रखे। अॻे दफ़े मार्च करे इस्लामाबाद पहुतो ऐं सुबुह जो 6 बजे अञा सिॼ ई कोन उभरण भॼी चुको। सो इमरान ख़ान में उहा अहमियत कोन्हे। किथे न किथे जेकॾहिं असांजा इदारा न्यूट्रल थी चुका आहिनि त इमरान ख़ान इन क़िस्म जी का हरकत कंदो ई कोन को, ऐं हुनखे करणु बि न खपिजे। जेकॾहिं हू पंहिंजो पाण खे सियासतदान सम्झे थो, हुनखे हुन पार्लियामेंट खे बि इज़त ॾियणु खपिजे, हिते जी सिस्टम खे बि इज़त ॾियणु खपिजे। जंहिं इमरान ख़ान खे वज़ीर आज़म कयो, हू जेको पंहिंजो पाण खे हेॾो वॾो लीडर थो सम्झे, उनजी सॼी ताक़त जेको आहे पार्लियामेंट में रहे थी, ऐं पार्लियामेंट जा मेंबर हुकूमत ऐं अपोज़िशन ॿई रहणा आहिनि जमहूरी तरीक़े में। सो इमरान ख़ान पंहिंजी बादशाहियत क़ाइमु करणु चाहे थो, ऐं उनजे लाइ हू कंहिं अहम मुक़ररियूं उन्हनि में पंहिंजो कुवत विझणु थो चाहे, त मुंहिंजे ख़्याल में इहो थियणु न मुल्क जे मफ़ाद में आहे न हिते जे पॉलिटिकल सिस्टम जे मफ़ाद में। ठीक जी, अदनान साहब क्या कहेंगे आप? देखें, मुझे पूरी तरह तो सिंधी समझ नहीं आती, लेकिन आप थोड़ा सा मुझे 2-3 जुमलों में बता दें तो फिर मैं रिस्पॉन्ड करता हूं। बिल्कुल, ज्ञानचंद साहब को ये कहना है कि ये जो हाइप बनी है ये होनी नहीं चाहिए। इससे पहले आपने एजाज साहब को भी सुना, वो भी समझते हैं कि
जब हम खुद मामलात को सियासतदान पोलिटिसाइज भी करेंगे, फिर एक सारे मामलात को, सारी सियासत को किसी एक मुकर्ररी के साथ कनेक्ट भी करेंगे, तो फिर यही रिजल्ट्स आने हैं। क्या कहेंगे आप? देखिए, इस सारी बात का एक पहलू तो ये है कि 6 महीने से इनकी हुकूमत आई हुई है। नून लीग और पीपल्स पार्टी की मखलूत हुकूमत है, 13 जमातों की है, लेकिन 2 बड़ी जमातें तो ये हैं। महंगाई बहुत ज़्यादा हो गई है, 40% तक जो अफरात ज़र है। कारोबारी तरक्की जो है बहुत रुक गई है। 1600 फैक्ट्रियाँ पंजाब में टेक्सटाइल की बंद हो गई हैं, 2% पे ग्रोथ रेट आ गया है। तो कोई अवाम को 6 महीने में ये एक काम भी बता दें जो इन्होंने डिलीवर किया हो इन दोनों पार्टियों ने। इनके पास कुछ भी नहीं है अवाम को दिखाने के लिए, तो इनके लिए तो बहुत अच्छा है कि अवाम की तवज्जो बट गई है और वो ऑडियो लीक्स और इस तरह के मामलात में चले गए। और आप देखिएगा वक्त के साथ साथ ये चीज़ें दब जाएंगी, लोग इन्हें भूल जाएंगे। ये सिर्फ वक्त गुजारी के लिए है, लोगों की तवज्जो मोड़ने के लिए है। जहाँ तक असल बात है वो ये है कि नवाज शरीफ चाहते हैं कि इस्टेब्लिशमेंट उनको इक़्तिदार में लेकर आए, उनकी ताहयात नहली ख़त्म हो, 5 साल तक महदूद हो। उसके इशारे भी आपको मिलने शुरू हो गए हैं। कहा जा रहा है कि ये ताहयात नहली जो है काला कानून है, और ये बात जो है बहुत अरसे पहले से लोग हमें बता रहे थे कि नवाज शरीफ की ताहयात नहली ख़त्म कर दी जाएगी। नवाज शरीफ चाहते हैं पंजाब में हुकूमत उनको मिल जाए, चाहे यहाँ गवर्नर राज लगाना पड़े, और यहाँ पर वो आएँ, उनका बड़ा इस्तकबाल हो और पंजाब हुकूमत उनकी हो ताकि उनके लिए इंतज़ामात कर सके। वो इस्टेब्लिशमेंट के सर पे चढ़कर, कंधों पे चढ़कर इक़्तिदार में दोबारा आना चाहते हैं। और कोशिश इमरान खान की ये है कि अब जो आप समझते हैं कि रास्ता हमवार हो चुका है? अदनान साहब, नवाज शरीफ, अदनान साहब, ये सिर्फ ख्वाहिश तक ही महदूद है? ये बात आप क्या कहेंगे? आप क्या, आपकी क्या अंडरस्टैंडिंग है कि कहाँ तक मामला आपको दिखाई देते हैं? आप समझते हैं कि इस सब के लिए रास्ता हमवार हो चुका है मियाँ साहब के लिए, एक के बाद एक जो पेशरफ्त हुई हैं? जी, बहुत हद तक हमवार हो चुका है, लेकिन कुछ इख्तलाफ जो हैं वो मौजूद हैं, और ख़ास तौर से जो मैंने अभी आपको बताया तकर्रुर का मामला है। देखिए, पाकिस्तान के तमाम इदारे, अदलिया, सिक्योरिटी इदारे, तमाम प्रेस, मीडिया, सब पोलराइज्ड हो चुके हैं, सियासी तौर पर तकसीम हो चुके हैं। इन हालात में बेहतर होगा कि ऐसा कानून बना दिया जाए कि सीनियर मोस्ट लेफ्टिनेंट जनरल ऑटोमेटिक जो है वो जनरल बनकर और आर्मी चीफ मुकर्रर कर दिया जाए, ताकि ये जो लॉबिंग शुरू हो जाती है और जो मुल्क में एक सियासत शुरू हो जाती है इतने अहम मामले के ऊपर, इसका खात्मा हो सके। जैसे चीफ जस्टिस है, जो सीनियर मोस्ट है वो चीफ जस्टिस बन जाता है। 19-20 का ही फ़र्क होता है। जो अगर कोई काबिल आदमी है तो लेफ्टिनेंट जनरल बना है ना, तो जो 8-10 लेफ्टिनेंट जनरल हैं उनमें जो सीनियर मोस्ट है वो बन जाए, ताकि ये जो कशमकश शुरू हो जाती है 6 महीने पहले, साल पहले, कि नया आर्मी चीफ कौन होगा और फिर लॉबिंग शुरू हो जाती है और उसकी सियासत होती है, ये मामला जो है वो ख़त्म हो सके। इससे हमें बहुत नुकसान हुआ है। अब भी ये मामला जो है इस वक्त लॉबिंग इसी बारे में हो रही है। मैं नाम नहीं लेना चाहता, बहुत सी बातें मालूम हैं, लेकिन हम उसको टेलीविज़न पे खुलकर नहीं कह सकते। लेकिन नवाज शरीफ की जो इस वक्त पूरी ख्वाहिश है और ज़िद है, वो एक ख़ास आदमी को जो उनके पसंदीदा हैं वो आर्मी चीफ बनवाना चाहते हैं, और उसी मामले के ऊपर जो ये सारा सियासी खेल है वो हो रहा है, और वो धमकियाँ और ब्लैकमेलिंग तक बात चली गई है। जावेद लतीफ़ ने ये बयान दिया है कि अगर हमारी फलां बात ना की गई तो हम 15 अक्टूबर के बाद जो है वो ये कर देंगे, वो कर देंगे। तो अब मामला जो है वो ब्लैकमेलिंग का शुरू हो गया है कि एक दूसरे के राज मालूम किए जाते हैं, फिर उनकी वीडियोस जारी की जाती हैं, ऑडियोस जारी की जाती हैं। ये मेरा ख्याल है कि पाकिस्तान की बदकिस्मती है। यहाँ पे आइन और कानून जो है मेरे ख्याल में वो नॉमिनल है, वो नुमाइशी है। असल आइन जो है वो तो इस्टेब्लिशमेंट है, और इस्टेब्लिशमेंट की हुकूमत 70 साल से यहाँ पे चल रही है। जब से लियाकत अली की शहादत हुई है उसके बाद से ना यहाँ पे कोई आइन है, ना कानून है। सिविल ब्यूरोक्रेसी हो, मिलिट्री ब्यूरोक्रेसी हो, इनका यहाँ पर राज है, और ये जो चाहते हैं चीज़ों को मैनिपुलेट करते हैं। जो सियासतदान इनके साथ सेट हो जाते हैं वो इक़्तिदार में आ जाते हैं, जिनकी सेटिंग ख़राब हो जाती है वो इक़्तिदार से बाहर निकल आते हैं। हम लोग, आप लोग बैठकर टेलीविज़न पर वक्त गुजारी करते रहते हैं। ठीक अदनान साहब, सारी सूरत हाल आपने खोल के सामने रखी है, तजिया अपना दिया है। जमाल सिद्दीकी साहब के साथ हमारा राब्ता फिर से बहाल हुआ है। जमाल साहब, अवां ॿुधो उन खां अॻु ज्ञानचंद साहब खे बि अवां ज़रूरु ॿुधो हूंदो जेका ये ॻाल्हि कनि पिया त हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उनमें
ही जेका हाइप क्रिएट करण जी कोशिश कई है PTI के मुक़ररी के वठी करे या उनके पॉलिटिसाइज़ करण जी कोशिश कई है, इन जो को फ़ाइदो उन्हनि खे मिलणो कोन्हे, वो लॉन्ग मार्च कनि या कुछ का ॿी ॻाल्हि कनि। ऐं उन खां पोइ अदनान साहब खे बि मां ॿुधो नवाज़ शरीफ़ मियां साहब जे मुल्की सियासत में कमबैक जे हवाले सां खोड़ ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया त हिन वक़्तु जेका सॼा मामला हलनि पिया, कीअं ॾिसे पई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन समूरी शयुनि खे ऐं कीअं तयारी आहे उन्हनि जी ईंदड़ ॾींहं जे हवाले सां? देखिए नाजिया, जो अदनान साहब ने बात की है ना, वो अदनान साहब ने टोटल वो गुफ्तगू की है जो ज्ञानचंद साहब की राय है, क्योंकि इस सारी सूरत हाल में असल जवाब तो ज्ञानचंद साहब को देना है और ज्ञानचंद साहब जवाब देने के बजाय वो कह रहे हैं कि इमरान खान ने ये कर दिया, इमरान खान ने वो कर दिया, इमरान खान ये कर रहा है, इमरान खान वो कर रहा है। अरे इमरान खान जो भी कर रहा है, आप क्या कर रहे हैं? पहले आप तो बताएं ना कि आप बहसियत हुकूमत आप क्या कर रहे हैं? आप इस बात की जिम्मेदारी ऑन करते हैं कि प्राइम मिनिस्टर हाउस की जितनी लीक्स हुई है और पब्लिक हुई है और मार्केट में सोशल मीडिया पे व्हाट्सएप ग्रुप से चल रही हैं, इसके जिम्मेदार कौन है? ज्ञानचंद साहब इस फोरम पे कहें टीवी पर बैठ के कि इस सबके जिम्मेदार वजीर आजम शहबाज शरीफ है, इस सबके जिम्मेदार उनके इत्तेहादी भी इस बात के जिम्मेदार हैं बिलवास्ता या बिला वास्ता। इनको तो जिम्मेदारी लेनी चाहिए। ज्ञानचंद साहब को तो इतनी बड़ी तकरीर करने की जरूरत ही नहीं थी। पहले वो अपनी पोजीशन तो क्लियर करें कि वो जिस हुकूमत का हिस्सा है उस हुकूमत के दौर में तारीख की सबसे ज्यादा होलसेल के भाव में जो निकली है लीक्स, वो इनके दौर में निकली है। इससे पहले तो जिंदगी में कभी कोई चीज ऐसी बाहर नहीं आई। अगर इसी तरह हुकूमत इत्तेहादी सिर्फ वजारतें लेने के लिए या अपने लीडर को वजीर खारजा बनवाने के लिए या और बहुत सारे फायदे लेने के लिए हुकूमत का हिस्सा है, जब मीठा मीठा हप है तो फिर कड़वा कड़वा धू तो नहीं करना चाहिए ना, फिर उस कड़वे को भी आपको खाना पड़ेगा, उसकी जिम्मेदारी भी आपको लेनी पड़ेगी। इस तरह आप अपनी जान नहीं छोड़ा सकते कि इमरान खान पे सारी चीजें डाल दें। आप सैलाब भी डाल दें इमरान खान पे, तूफान भी डाल दें इमरान खान पे। इमरान खान इस मुल्क की सबसे बड़ी जमात का सरबराह है जो इस मुल्क में बड़े वाज़ेह अक्सरियत से अवाम के मैंडेट से आया था, जिसे इन सब ने मिलकर जिसकी हुकूमत को साजिश के तहत गिराया था। और उसके बाद आज भी इमरान खान बोला है आइए आप मैदान में निकले, आप करें, पब्लिक में जाए। जो स्टेक इमरान खान के पास है पब्लिक का, जो पब्लिक की सपोर्ट इमरान खान के पास है, वो आपके लीडर के पास नहीं है, वो हुकूमती पार्टी के पास भी नहीं है। निकल कर दिखाएं जरा पब्लिक में, पब्लिक खड़ी किसके साथ है। और वो बिल्कुल ठीक कहा इन्होंने कि अदनान साहब ने कि ये सारी तवज्जो हटाने के लिए ये लीक शीक जितनी भी चीजें आई है ना कि पब्लिक को डाइवर्ट करने के लिए की है, ताकि वो अपने असल इश्यूज को ही भूल जाए। वो याद ही ना रखे कि महंगाई कहाँ चली गई है, वो याद ही ना रखे कि आटा दाल चावल कितने का मिल रहा है, बिजली का यूनिट कितने का है। लोगों को इस तरह उलझाया जा रहा है। ठीक जमाल साहब इन ते जवाब वठंदासीं ज्ञानचंद साहब खां, पर इहो ॻाल्हि ज़रूरु मां ॿुधाइजो, मां चयो त सभु कुझु आहे, असां वटि मक़बूलियत बि आहे, सपोर्ट बि आहे, अवाम बि असां सां गॾु आहे, त पोइ छो एतिरी बेचैनी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे? त लॉन्ग मार्च असां फाइनल कॉल ॾियणु वञूं पिया, असां हीअ पिया कयूं, असां हीअ करण जो सोचूं पिया, मां सम्झो पिया त सभिनि शयुनि जे बावजूदि जेकॾहिं अवाम अॼु बि अवां सां गॾु बीठल आहे, पोइ बि हीअ बेचैनी छो ॾिसण में अचे पई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी? तो मां ये अगर उर्दू में चवा तो शायद समझी वठा दो। जी कंटिन्यू करिए। बहुत आसान बात है ये, क्योंकि इमरान खान एक मुहिब्बे वतन लीडर है, क्योंकि इमरान खान सिर्फ पाकिस्तान की बका और सलामती की बात करता है, क्योंकि इमरान खान कहता है कि मेरा मुल्क मेरे फैसले, ये मुल्क फैसले करेगा कि हमने कहाँ खड़े होना है। इमरान खान की लड़ाई इन नालायकों से इसीलिए है कि इन्होंने रजीम चेंज के हिस्सेदार बने, इमरान खान को गिराने के लिए सारे इकट्ठे हो गए, और किसके लिए? माई बाप सरकार के कहने पर। ठीक, तो इसका मतलब कि ये बाकी सारी हुकूमतें चाहती हैं कि अमेरिका आए, हमारी मर्जी में, हमारे मुल्क में अपनी मर्जी की पॉलिसी अडॉप्ट कराए, अपनी मर्जी के फैसले करवाए, अपनी मर्जी से ये मुल्क चलवाए। जी तो वो बेशर्मी की मिसाल है कि हमारे हुक्मरान, हमारे लीडरान अमेरिका की इस पॉलिसी पे चलने पर तैयार है कि मुल्क मेरा मर्जी तेरी। ठीक जमाल साहब, पॉइंट टेकिंग। ज्ञानचंद साहब तो जवाब लेते हैं। ज्ञानचंद साहब, जमाल साहब को आपने सुना, वो समझते हैं कि सारी बातें अपनी जगह, लेकिन बहसियत हुकूमत में होते हुए सबसे पहले तो हुकूमत अपनी पोजीशन क्लियर करे इन सारी बातों पर, फिर किसी और का नाम ले। ज्ञानचंद साहब जी, मां तव्हांजो सवाल कोन समझी सघियसि।
ज्ञानचंद साहब, मूं ज़िक्र कयो त जमाल साहब इहा ॻाल्हि कनि पिया त सभु शयूं पंहिंजी जाइ ते, सभु इल्ज़ाम बि हणो, ॻाल्हियूं बि कयो, पर बहसियत हुकूमत पहिरियां पंहिंजी पोजीशन ते क्लियर करे त हुकूमत में अवाम मौजूदु आहियो, केॾी महिल प्राइम मिनिस्टर हाउस जी सिक्योरिटी जे हवाले सां एतिरी हसास शयूं ॿाहिरि थियूं अची वञनि, अवाम पब्लिक ताईं पहुची थियूं वञनि, खोड़ मामला आहिनि। अदनान साहब ॻाल्हि कई त अवाम खे रुॻो डिलीवरेंस जे बजाए डाइवर्जन ॾिनी वई आहे जॾहिं खां मां हुकूमत में आया हो। त हिननि सभिनी मामलनि जो जवाबु केरु ॾींदो? बहसियत हुकूमत पहिरियां पंहिंजी पोजीशन क्लियर कयो, पोइ ॿिए कंहिंजो नालो खणो। ठीकु आहे, यकीनन इहा रेस्पॉन्सिबिलिटी मौजूदा हुकूमत जी आहे त उहो प्राइम मिनिस्टर हाउस ताईं बि इहे लीकेजिस छो थियूं थियनि, हुन ते जेके कमेटियूं थियूं आहिनि, जेके इंक्वायरीज़ थियनि थियूं, सो उन ते हुकूमत खे पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी क़बूल करणु खपे ऐं उन ते एक्शन्स वठणु खपजनि। पर जेका असां जंहिं ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं, तक़रीबन सभई जेके असां पार्टिसिपेट आहियूं, या सॼो मुल्क मुतफ़िक़ आहे त एस्टेब्लिशमेंट जो रोल छा आहे ऐं उन एस्टेब्लिशमेंट खे असां उनजो कुलनि ते चढ़ी केरु कीअं थो अचणु चाहे। इमरान ख़ान त विदे एसि ताईं बि चए थो त मुंहिंजा तालुकात त सुठा, ख़बर न आहे किथे ख़राबु थी विया। हीअ त हिकिड़े पेज जा वारा माण्हू आहिनि, हिकिड़े पेज खां सवाइ त हिननि जी हुकूमत हली न सघी। सो असांजो मुल्क आहे, असांजो पंहिंजूं ख़राबियूं आहिनि, असांजो सिस्टम आहे उनजूं ख़राबियूं आहिनि, असांजे गवर्नेंस जा इशूज़ आहिनि, उन्हनि खां कंहिंखे बि इनकार कोन्हे को। सिर्फ़ु इहो आहे त असां पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी क़बूल कयो। 70-75 सालनि खां पोइ घटि में घटि उहा रेस्पॉन्सिबिलिटी क़बूल कयो। इहे पार्टियूं पीपुल्स पार्टी, नून लीग या जेके असांजी ॿियूं पार्टियूं आहिनि, इहे सभई हिक ॿिए जे ख़िलाफ़ इलेक्शनूं विढ़ंदियूं रहियूं आहिनि, सुभाणे बि विढ़ंदियूं। पर हू हिक ॿिए सां हिकिड़ी टेबल ते वेहनि था, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, हिक ॿिए जे नेशनल इशूज़ ते हिक ॿिए सां कोऑपरेशन बि कनि था। जेकॾहिं केरु नथो करे त उहो सिर्फ़ु PTI इमरान ख़ान आहे। इन्हनि जे कॉल ऐं फ़ैल में फ़र्क़ु थो अचे। कॾहिं अमेरिका जे हिकिड़े साइफ़र जो नालो वठी सियासत करणु था चाहिनि, ॿी घड़ी में हू पंहिंजे जेब जा पैसा ॾेई कोई फर्म था हायर कनि, लॉबिंग फर्म था हायर कनि त अमेरिका जे में असांजा तालुकात सुठा थी थियनि। पर पूरनि 4 सालनि में पंहिंजी नालाइकी जा सबूत ॾेई सघूं। न रुॻो हुननि मुशत तबाह कई, पर असांजा फॉरेन रिलेशन्स तबाह कया, असांजे दोस्त मुल्कनि सां दोस्तियूं जेके उहे ख़तमु थियूं आहिनि। मुल्क जे अंदरि जेका पॉलिटिकली हिक ॿिए जी बर्दाश्त करण जो जेको माहौल हो, हिक ॿिए खे ॿुधण जो जेको माहौल हो, उहो ख़तमु कयो वियो आहे। ऐं इहो सॼो जेको आहे हाणे हिननि खे सुधरणु खपिजे ऐं हिननि खे खपे त ही वेहनि, सॼी पॉलिटिकल लीडरशिप सां गॾिजी वेहनि ऐं मुल्क जे मफ़ाद जे लाइ अॻिते फ़ैसिला कनि त इन क़िस्म जूं जेके बि हरकतूं थियनि थियूं या जेके हरकतूं कनि था उहे हिन खां पासो कनि। ठीकु, ज्ञानचंद साहब गॾोगॾु इन ते बि कॉमेंट कजो त जेको मियां साहब वारी जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई, मियां साहब अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई, खोड़ सारी शयुनि ते उन्हनि ॻाल्हायो ऐं लेवल प्लेइंग फील्ड हितां वञण खां अॻु मरियम नवाज़ साहिबा ॻाल्हि कई त असांखे लेवल प्लेइंग फील्ड नथी मिले। जेको काल्हो को बयानियो मियां साहब जो नज़र आयो, दरनि जी हुननि ॻाल्हि बि कई, खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। त हाणे इनखे कीअं ॾिठो पियो वञे, उनखे जोड़ियो पियो वञे मुख़्तलिफ़ शयुनि सां, ऐं ख़ासि करे 62F1 जो ज़िक्र बि अचे पियो। उन मामले ते छा टेक आहे हुकूमती इतिहाद जो? ॾिसो, पीपुल्स पार्टी जो त अॻु में ई मौक़िफ़ हो त सादिक अमीन वारो जेका शिक आहे उहा मुनासिब कोन्हे को ऐं उहो ख़तमु थियणु खपे। असांजा ॿिया जेके हींअर असांजा अलाइज़ आहिनि जी, ज्ञानचंद साहब मुंहिंजो आवाज़ अव्हां ते पहुचे पियो? उन्हनि उहा कम ते गॾिजी वेहणु खपिजे ऐं असांखे तय करणु खपिजे त आईंदे वक़्त में को बि क़िस्म जो जीअं हिकिड़ो माण्हू हिकिड़े वक़्त में वज़ीर आज़म आहे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुनखे नाहिल करे तव्हां हिकिड़े हलकड़नि फुलकड़नि में तव्हां जेल में मोकिले था छॾियो, मुल्क खां ॿाहिरि बि मोकिले था छॾियो। त इन क़िस्म जूं हरकतूं असांजे मुल्क जी इज़त खे वधाइनि कोन्ह थियूं, असांजे मुल्क जी इज़त खे घटाइनि थियूं। त उनखे छा हाणे सही कयो पियो वञे, उनखे सही कयो वेंदो? जेको कुझु अव्हां जी ॼाणायो त इहे मुल्क जी इज़त खे घटाइनि थियूं, इहे एक्ट्स खे छा कयो वेंदो? स्पेस ॾियणु खपिजे। ठीकु ठीकु, अजय साहब स्पेस ॾियणु घुरिजे। ज्ञानचंद साहब सम्झनि पिया लेवल प्लेइंग फील्ड, अव्हां सम्झो पिया त हीअ जेकॾहिं मामिलो थिए थो, ताहयात नाअहली वारो जेको कानून ख़तमु थिए थो, त पोइ हीअ बराबरि थी वेंदी जेका ॻाल्हि नून लीग करे पई लेवल प्लेइंग फील्ड खपे?
बिल्कुलु उहो त सभिनी खे मिलणु घुरिजे, पर बदकिस्मती हिन मुल्क जी इहा आहे त हिते इस्टेब्लिशमेंट सभु शयूं पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ कंदी रही आहे ऐं हाणे बि का नई शइ थींदे नज़र कोन थी अचे ऐं जेको बि इस्टेब्लिशमेंट जो प्लान आहे उन मुताबिक़ ई शयूं थींदियूं। ऐं बदकिस्मती सभ खां वॾी इहा आहे त हे जेको PTI जो एलिमेंट आहे, जेको हिकिड़ो इहो फैक्टर खणी इंतिहा पसंद रवैया जेके अख़्तियार कया आहिनि ते पार्लियामेंट में चोर वेठा आहिनि, इहे फलाणी जाइ ते चोर वेठा आहिनि, हीअ सभु गैर मुहिबे वतन आहिनि, सिर्फ़ु इमरान ख़ान मुहिबे वतन आहे। इहो ख़ुदा जे वास्ते अहिड़े रवैयनि खे तर्क कयो, हिक ॿिए खे अकोमोडेट करण जो ऐं ॻाल्हियूं थींदियूं तॾहिं वञी शयूं थींदियूं। ऐं जॾहिं इहे इंतिहा पसंद असांजा रवैया हूंदा त उन में तव्हां छा ॻाल्हियूं करे सघंदो, कहिड़ी तरफ़ तव्हां वठी वेंदो। हे त तव्हां जेके माण्हू आहिनि हिक ॿिए जा विड़ी पवंदा पाण में, हिकिड़ी अनारकी पैदा थींदी, सिविल वार वारी सिचुएशन पैदा थी सघे थी जेकॾहिं इहे रवैया तर्क न कया विया त। मूंखे त जी ठीक है, जेको इमरान ख़ान साहब जंहिं पिच ते बि जेको रवैयो अख़्तियार कयो आहे त मां पार्लियामेंट में न वेंदुमि छो त हिन पार्लियामेंट में चोर वेठा आहिनि। बाबा ठीक है जय साहब, टाइम सफ़ा घटि आहे, लास्ट 30 सेकंड्स आहिनि त जमाल साहब खां फाइनल कमेंट वठी था छॾियूं। जी जमाल साहब। नाजिया ॾिसो, जेको बि साईं हाणे ॻाल्हि कई, साईं तो टोटल इन ॻाल्हि में कन्विंस आहे साईं कि जेको बि मुल्क में ख़राबियूं आहिनि सभु इमरान ख़ान जे रवैये जे करे आहिनि। अगरि साईं पैसे तजिया निगार थोरो इंसाफ़ कंदो ऐं इंसाफ़ जे मुताबिक़ ॻाल्हि कंदो त मां सिर्फ़ु इहो सम्झाइण थो चाहियां त इमरान ख़ान जो जी लड़ाई जेकी आहे वो असल लड़ाई आहे हुकुल वतन जी, ऐं वो लड़ाई आहे इन मुल्क जी बका जी। त असां हिन मुल्क सां सिंसियर केतिरा आहियूं? असां पाकिस्तान खां वधीक ॿाहिरि वारनि सां सिंसियर इन करे आहियूं त असांजी टोटल प्रॉपर्टीज़, असांजा बैंक अकाउंट्स, असांजी जाइदादूं सभु ॿाहिरि पई वञनि। ठीक जमाल साहब, पॉइंट अची वियो पंहिंजो, मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए, स्पेस जी ॻाल्हि पे हले ऐं इहा ॻाल्हि ज़रूरी कई वई हिते त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेकॾहिं ॿियनि पार्टियुनि वांगुरु गॾिजी केरु वेंदी त हिक ॿिए खे स्पेस ॾेई बि सघिबो ऐं कंहिं मामलनि ते शायदि अॻियां बि वधी सघिजे। तव्हांजो सभिनी जो मौक़िफ़ प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे ऐं ज़रूरु हिन ते फीडबैक बि असां वटि ईंदो आहे। ऐं सभिनी जी वरी महिरबानी ॿीहर त अव्हां प्रोग्राम में शरीक थिया, पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, वक़्तु प्रोग्राम जो हींअर पूरो पियो थिए, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो, वरी असां जल्द मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं दा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।